उन खां पोइ हिन में असांखे कंप्लीट माना न बि मिले थी। इट कैन नॉट गिव कंप्लीट मीनिंग। हाणे ॾिसो हिते ॻाल्हि कंफ्यूज़िंग आहे। मां पहिरियां चयो त क्लास असांखे कंप्लीट माना बि ॾिए थो, वरी हाणे मां चवां थो त कंप्लीट माना बि नथो ॾिए। माना मां पंहिंजी ॻाल्हि ते काइमु आहियां। ईअं न आहे। क्लास कॾहिं असांखे कंप्लीट माना ॾींदो बि आहे, कॾहिं असांखे कंप्लीट माना न बि ॾींदो आहे। हुनजा ॿ टाइप्स ईंदा आहिनि, हिकिड़ो हूंदो आहे डिपेंडेंट क्लास, ॿियो हूंदो आहे इंडिपेंडेंट क्लास। उहो वरी अलॻि टॉपिक आहे, इन जे लाइ अलॻि वीडियो ठाहिणो पवंदो। क्लास जे लाइ क्लास हिकिड़ो अलॻि टॉपिक आहे, सो इन जे लाइ इंशाअल्लाह कोशिशि कबी अलॻि वीडियो ठाहिण जी। फ़िलहालु असां जंहिं सीरीज़ वाइज़ हलंदा था हलूं उनखे ई असां अॻिते कंटिन्यू कंदासीं। सो कंहिं जुमिले में असांखे क्लास माना ॾिए थो, कंहिं जुमिले में असांखे नथो ॾिए। ऐं क्लास बि हिकु सेंटेंस जो हिकिड़ो हिसो हूंदो आहे। ठीकु आहे। क्लास ऐं फ्रेज़ सेंटेंस हिकु जुमिले जो हिसो हूंदा आहिनि। उहे जॾहिं पाण में मिलंदा आहिनि त हिकिड़ो सेंटेंस बि ठाहींदा आहिनि। तेसि ताईं कॉन्सेप्ट क्लियर आहे। सो हाणे एग्ज़ाम्पल जे थ्रू क्लास ऐं फ्रेज़ खे था सम्झूं। ॾिसो आई लाइक, हिन में सब्जेक्ट बि आहे, हिन में वर्ब बि आहे। हाणे जॾहिं वर्ब ऐं सब्जेक्ट जो कॉम्बिनेशन हूंदो त असां हुनखे छा चवंदासीं? क्लास चवंदासीं। हाणे जॾहिं आई लाइक जी ॻाल्हि थी हले त इहो छा आहे? क्लास आहे। तेसि ताईं ॻाल्हि क्लियर आहे। हाणे जेकॾहिं आई लाइक खे असां अलॻि कंदासीं, द केक विथ चेरीज़, जंहिंजो एग्ज़ाम्पल मां प्रीवियस वीडियो फ्रेज़ जे टाइम बि ॾिनो हुयो, त हिन में असांखे मेन वर्ब बि नथो मिले, हिन में असांखे सब्जेक्ट बि नथो मिले। ऐं जॾहिं असांखे इहे ॿ शयूं न मिलंदियूं त उन लफ़्ज़ जे ग्रुप खे असां छा चवंदासीं? फ्रेज़।